बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। लेसन नंबर 2, हज़रत सलेमान फ़ारसी रज़ी अल्लाह ताला अन्हा। हज़रत सलेमान फ़ारसी रज़ी अल्लाह ताला अन्हा रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो एक नामवर सहाबी थी गुज़रियो आहे। हज़रत सलेमान रज़े असफ़हान जी ॻोठ में ॼाओ हो। संदन पीउ कारी हो। ईरान में उन वक़्त ज़रतश्त मज़हब जो ज़ोर हो, जंहिंमें बाज पूॼा कई वेंदी हुई। हज़रत सलेमान रज़े नंढे हूंदे ई आतिशकदे जी एतिरी ख़िदमत कई जो खेसि उन जे ख़ासि ख़ादमनि में शामिल कयो वियो। हिकु भेरे हज़रत सलेमान खे संदसि पीउ ॿनी ते कंहिं कम सां मोकिलियो। वार ते ईसाइयुनि जूं कलीसियाऊं हुयूं जिते उहे इबादत करे रहिया हुआ। उन्हनि जे इबादत तरीक़े खां हज़रत सलेमान ॾाढो मुतासिर थियो। पाण ईसाई मज़हब बाबति उन्हनि खां मालूम कयईं। इन्हनि खे शाम मुल्क जो ॾसु ॾिनो जिते ईसाई मज़हब जो मर्कज़ हो। हज़रत सलेमान फ़ारसी खां ॿनी तां मोटंदे देर थी वई हुई। संदन पीउ इन करे ॾाढो परेशान थियो। जॾहिं हू घर पहुतो तॾहिं पीउ खे देर जो कारण ॿुधायईं। संदन पीउ खे ॾाढी कावड़ लॻी। कुझु ॾींहं खां पोइ हज़रत सलेमान रज़े खे इतला मिलियो त हिकु काफ़िलो शाम वञी रहियो आहे। पाण ज़ंजीरूं टोड़े अची काफ़िले सां मिलियो ऐं शाम पहुतो। उते हू हिकु ईसाई पेशवा सां मिलियो। जितां नसीबनि मां थींदो हमोरिया में हिकु बुज़ुर्ग वटि पहुतो। हज़रत सलेमान रज़े उते ॻिच अरसो रहियो। उते पाण पोरियो करे ॿकरियूं ऐं ॾुधूं ख़रीद कयूं। उन बुज़ुर्ग वफ़ात त खेसि चयो त हाणे तोखे सुकून आख़िरी नबी वटि मिलंदो, जेको हिजरत करे यसरब वेंदो। संदसि निशानियूं हीअ आहिनि त हू सदके जूं शयूं पाण इस्तेमाल में न आणींदो, बल्कि हुदीअ में मिलियल शयूं कुतुब आणींदो। संदसि ॿिन्ही कुलनि जे विच में नबूवत जी मुहर हूंदी। हज़रत सलेमान रज़े पंहिंजो समूरो माल काफ़िले वारनि खे यसरब वठी वञण लाइ ॾिनो। हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन हिजरत करे मदीने पहुता तॾहिं हज़रत सलेमान रज़े संदन ख़िदमत में हाज़िर थियो ऐं सदके जूं खजूरूं पेश कयईं। खजूर साहबनि में विराए छॾी, पर पाण न खाधऊं। ॿिए भेरे हज़रत सलेमान फ़ारसी हुदीअ तौरु कुझु शयूं खणी ऐं इस्तेमाल बि कयूं। बाक़ी नबूवत जी मोहर जी हिकिड़ी निशानी रहियल हुई। उन्हनि जी बि ज़ियारत थियसि ऐं पाण ईमान आणे मुस्लमान थियो। कुझु वक़्त खां पोइ हज़रत सलेमान रज़े रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं साहबनि जी मदद सां पंहिंजी क़ीमत अदा करे आज़ादु थियो। हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हा पंहिंजे ख़िलाफ़त जे ज़माने में हज़रत सलेमान खे मदाइन जो गवर्नर मुक़ररु कयो। गवर्नर थियण खां पोइ बि संदन तबियत में कंहिं बि क़िस्म जो फेरो कोन आयो। इस्लामी अहकामनि जी पूरी तरह पैरवी करण सां गॾु इस्लामी तालीम खे आम करण लाइ निहायत घणियूं कोशिशूं वरिताईं। सन 37 यानी 37 हिजरी में इस्लाम जे हिन मुजाहिदे मर्द 80 सालनि जी उम्र में वफ़ात कई। जो एक्सरसाइज नेक्स्ट वीडियो में हम बनाएंगे। अब हम बता देते हैं कि सवाल नंबर 2 ॻोल्हा कहिड़ियूं कोशिशूं कयूं। नंबर 3 इस्लाम क़बूल करण खां पोइ हज़रत सलेमान कहिड़ियूं ख़िदमतूं सर अंजाम ॾिनियूं। और क्वेश्चन नंबर 2 हेठि लफ़्ज़नि जी माना लिखो ऐं जुमलनि में कमु आणियो। लफ़्ज़ आहिनि नामवर यानी नाम वाला, पेशवा यानी रहनुमा जो रूहानी रहनुमा होते हैं, कारण यानी रीज़न, डस और फेरो, डस यानी पता चला, फेरो यानी चेंज होना। नंबर जी में उहो लफ़्ज़ जो कंहिं बि माण्हू बेजानदार या बेजान शइ जो ख़ासि तरह नालो हुजे तंहिं इसम ख़ासि चइजे थो। हिन सबक़ मां अहिड़ा इसम ख़ासि चूंडे लिखो। यानी ग्रामर का क्वेश्चन है, ये इसम ख़ासि